नाज़रीन T20 जो वॾो अपसेट जॾहिं त ज़िम्बाब्वे पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी आहे। T20 जे वॾे अपसेट में ज़िम्बाब्वे पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी आहे। T20 वर्ल्ड कप में वॾो अपसेट थियो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे हथां शिकस्त मिली आहे। जॾहिं त T20 वर्ल्ड कप में वॾो अपसेट थियो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे हथां शिकस्त मिली आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधायूं पिया त T20 वर्ल्ड कप में वॾो अपसेट साम्हूं आयो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे हथां शिकस्त मिली आहे। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खणंदासीं। T20 वर्ल्ड कप जो वॾो अपसेट थियो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे हथां शिकस्त मिली आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। T20 वर्ल्ड कप में वॾो अपसेट साम्हूं आयो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे हथां शिकस्त मिली आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। बिल्कुल नाज़रीन, T20 वर्ल्ड कप में वॾो अपसेट थियो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे हथां शिकस्त मिली आहे। T20 वर्ल्ड कप में वॾो अपसेट साम्हूं आयो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे शिकस्त ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। बिल्कुल नाज़रीन, ज़िम्बाब्वे दिलचस्प मुक़ाबले बाद पाकिस्तान खे 1 रन तां शिकस्त ॾिनी आहे। T20 वर्ल्ड कप जो वॾो अपसेट थियो आहे। पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे हथां शिकस्त मिली आहे। जॾहिं त ज़िम्बाब्वे दिलचस्प मुक़ाबले बाद पाकिस्तान खे 1 रन तां शिकस्त ॾिनी आहे।